सॼो महीनो वारो बि न कंदो फुआरे ते रखनि तव्हां अरशद बोले ॾिसूं चेक कयूं इसमें हेॾां हिकिड़ो मिनट चलियो हिकिड़ो मिनट चेक कयूं अऊज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त अॼु पेटे अलिफ़ ज़िला घोटकी जी वर्किंग कमेटी जो इजलास थियो जंहिंमें ज़िले जा उहिदेदार तालुक़नि जा उहिदेदार सभु शरीक थिया। अॼु जी गॾिजाणी जो जेको अॼु जी गॾिजाणी जो वर्किंग कमेटी जो जेको मक़सदु हुयो हिकु एजेंडा हुई जेका डिस्ट्रिक्ट में ही असांजी सैयद इसरार अहमद शाह डीओ प्राइमरी विजिलेंस कमेटियूं ठाहे उस्तादनि खे हिरासा करणु उस्ताद जी तज़लील करणु उस्तादनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे प्रेशराइज़ करे उस्तादनि खे हिरासा करण जी जेकी कोशिशि कई वई आहे असां उन जी भरपूर मज़म्मत कयूं था। कल्ह बि असां पंहिंजी आइडियनि तां दोस्तनि खे इहे मैसेज ॾिना हुयासीं त असां विजिलेंस कमेटी खे मुकमल तौरु रद्द कयूं था। अॼु असांजी हीअ वर्किंग कमेटी जेकी असां घुराई आहे उन्हनि दोस्तनि मुतफ़िक़ा तौर ते इहो फ़ैसिलो कयो आहे त असां जेका विजिलेंस कमेटी सैयद इसरार अहमद शाह ठाही आहे असां उन्हनि खे रद्द कयूं था ऐं मां त ज़िले घोटकी जे सभिनी प्राइमरी उस्तादनि खे जिते जिते प्राइमरी उस्ताद इहे कमु कनि था उन्हनि सभिनीनि खे इहा ॻाल्हि चवां थो त जेकॾहिं अॼु खां पोइ विजिलेंस कमेटी जा मेंबर तव्हां वटि अचनि था की विजिलेंस टीम अचे थी महिरबानी करे उन्हनि जी रोक कयो उन्हनि खे स्कूल में अचणु न ॾियो उनखे कंहिं बि क़िस्म जो रिकॉर्ड वग़ैरह प्रोवाइड न कयो। जेकॾहिं अव्हां सां का शइ को मसइलो मसाइल थिए थो असां सभु दोस्त अव्हां जा भरजला आहियूं असां ज़ामिन आहियूं असां तव्हांखे यकीन ॾियारायूं था त उस्ताद खे जेकॾहिं का तकलीफ़ आई त उहा तव्हां सां न पाइजो। कंहिं जेकी बि इन विजिलेंस कमेटी ठहियल आहे उनजो को वजूद न आहे का बि न आहे पूरी सिंध में किथे बि विजिलेंस कमेटी जो जेको आहे को वजूद न आहे। ही सैयद इसरार अहमद शाह पंहिंजो पाण खे ज़िले जो सेक्रेटरी सम्झे थो ज़िले जो गवर्नर सम्झे थो जेकी शयूं हुन जेको कुझु करे रहियो आहे तालीम जी बहितरी न आहे पर बदतरी जे लाइ करे रहियो आहे। असांखे साईं जे हर अमल ते जेको हुन उस्तादनि जी तज़लील लाइ जेको करे रहियो आहे असां उनजी भरपूर मुखालफ़त कयूं था असां भरपूर असां उनजी खे रोक कयूं था ऐं इंशाअल्लाह असां उस्ताद प्राइमरी उस्ताद जी इज़त ऐं बका जे लाइ हीअ जंग जारी कई आहे ऐं इंशाअल्लाह जेसि ताईं हीअ असां कमेटियूं ख़तमु नथा करायूं एतिरे ताईं असां सुख जो साह कोन खणंदासीं। इहो तव्हां सभिनीनि उस्तादनि सां प्राइमरी उस्तादनि सां असां सभिनीनि जो वाइदो आहे। हीअ जेके बि दोस्त मूंसां गॾु वेठा आहिनि छा इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर कंदो पंजे तारका जेके आहिनि मूंसां गॾु आहिनि इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर कंदो असां तव्हां सां गॾु रहंदासीं कंदासीं। हिकु दफ़ो वरी अव्हांखे इहा इल्तिजा कंदुसि त विजिलेंस कमेटी जो सुबुह जेकॾहिं कंहिं